तॻिया मूंखे दिमाग़ में ॻाल्हि ई नथी अचे, सम्झ में ई नथी अचे थी वरी अलाए छो हेॾां होॾां हली थी वञे हली सम्झा नथी कुझु। वरी कहिड़ो सुठ मुदो अथई ॻाल्हि त कर न। सॼे शहर जा माण्हू चवनि था त सदोरी महरू खे ज़हर ॾिनो आहे, पर वरी साले जी त ॻाल्हि ॿुध न, उहो वरी चए थो त नको बहानो ॾिनो आहे। हाणे कहिड़ी ॻाल्हि खे वठिजे, सम्झ में नथो अचे त कंहिं ज़हर ॾिनो आहे। हाणे इहो ज़हर ॾाढो अची पातो आहे, चए थो आख़िर मूंखे कंहिं ॾिनो आहे, उहो मूंखे ॿुधायो, नालो त चिटो कयो न, मूंखे कंहिं ॾिनो कंहिंखे। मुरादी जंहिं बि इहो कमु कयो आहे न को सुठो कमु न कई। ॾिस माण्हू कमु कंदो आहे तोरे तके निशान वठी पोइ माण्हू फायर कंदो, ठक थी वञे, इन खे चइबो आहे असली फायर। माण्हू चीभट अगले खे अहिड़ी ॾे अगले जा चीकट निकिरी वञे, ची ची कंदो ची ची। हाणे माईअ खे नकुली ज़हर ॾिनऊं, पेट बि माईअ जो ख़राबु। हाणे इहे माण्हू मारबा, माण्हू था मारे, उहे चवंदा न यारूं था चोर ॿुधनि न। इहो कमु सुठो न थियो, मुंहिंजे दिलि वटो त इहो कमु कोन कयो। हाणे हरूभरू इहा ॻाल्हि ॿुधाए घर वेठे मूंखे मथे में सूर थी थिए। हाणे फ़िलहाल त इहा महरू बची वई आहे, पर ॾिसजांइ वेठो केसि ताईं बचंदी। नेठि त ककड़ काती हेठां ईंदा न, सफ़ा के चरिया आहिनि सालार वारा बि। सोना बेदा ॾियण वारी कुकड़ खे बसि इहा काती खणी कुहनि था। सालार जी बि लालच वञे थी वधंदी, पर असांजो छा, असांखे ॾिसणो आहे मिड़ई तमाशो। मूंखे रुगो इहा ख़ुशख़बरी ॿुधाए त महरूअ खे वाकई सचो ज़हर ॾिनो अथनि या न, यानी छोरी सदोरीअ खंभड़ा कढिया। मूंखे ख़बर नथी पवई, मुंहिंजो दिमाग़ कम ई नथो करे, सम्झ में ई ॻाल्हि नथी अचे। चवनि था त महरू बची वई आहे, पर सुल्तान साईं भिट शाह जाके बैत अची कन में सुर सुर करे ॿुधाएसि, बसि ॿुधण शर्त ई माई खणी अखियूं खोलियो। पोइ माना छोरे त कल्याण कोन कयो, माना त लतीफ़ सरकार जे बेतन जो कमाल आहे। कमाल तोबा कर अल्लाह जे दर ते करामत चो, करामत वॾी करामत थी आई आहे, वॾी करामत आहे। मज़ो त हाणे थींदो न, नादुर ईंदो ओभर खां, सालार ईंदो ओलह खां। हाणे जॾहिं ओभर ऐं ओलह पाण में टकराइबा त थींदी बरसाति। हाणे इहा पैसनि जी बरसाति थींदी ऐं उहा बरसाति असांजे मथां वधंदी। सही सिधी ॻाल्हि आहे। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।